بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم لا سهل ما جعلته سهلا وأنت تجعل الحزن إذا شئت سهلا. هي دروس رمضانية जेको असांजो सिलसिलो आहे, हीअ आहे हिसो आहे 24 हिसो हीअ आहे। ऐं अॼु जेको आहे असीं उहो हिसे में छा में ॻाल्हाईंदासीं त असबाब नसर, जेके इंसान कामयाबु थिए पर उन कामयाबु थियण जी बि के सबब आहिनि, त उहे सबब कहिड़ा आहिनि, त उहे अल्लाह ताला जे क़ुरान मां आयतूं कढी ऐं हदीसुनि मां ऐं इंसान खे मुख़्तसर करे असीं दोस्तनि खे ॿुधायूं था त उहो सबब कहिड़ा आहिनि जो इंसान कामयाबु थो थिए। त ॾिसो त पहिरियां हीअ जेको असीं हींअर क़िसो खयो हो, जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके खे फ़तह कयो बदर जे जंग में या अहज़ाब इन्हनि में ग़ज़वतुल अहज़ाब में या हुनैन में, इन्हनि जा सबब हा जो कामयाबु थी विया मुस्लमान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। जे सबब इहे न हूंदा त पोइ इंसान कामयाबु कीअं थींदो? त इहे सबब कहिड़ा आहिनि, इहे अल्लाह ताला जे क़ुरान खे अचे खोले ॾिसूं था त कहिड़ा कहिड़ा अल्लाह साईं असांखे चए थो। पहिरियां अल्लाह ताला चए थो कान हक़्क़न अलैना नस्रुल मुमिनीन, हर मोमिननि खे अल्लाह साईं चए थो मूं ते हक़ आहे त मां उन्हनि खे कामयाबु कयां। हर मोमिननि खे, यानी असीं जेसिताईं मोमिन न थींदासीं तेसिताईं असांखे इहो कामयाबु न थींदी। इहा सूरत रोम 44 आयत में। ॿी जॻह ते अल्लाह ताला चए थो इन्ना लनंसुरु रुसुलना वल्लज़ीना आमनू फिल हयाति दुनिया, अल्लाह साईं चए थो इन्ना लनंसुरु रुसुलना, अल्लाह ताला चए थो मां पंहिंजे रसूलनि खे कामयाबु कंदुसि। वल्लज़ीना आमनू, ऐं जेके उन खां पोइ ईमान वारे हूंदा उहे फिल हयाति दुनिया, हिते दुनिया में बि कामयाबी उन्हनि खे ॾेखारियो। यौम यक़ूमुल अशहाद, ऐं क़यामत जे ॾींहुं बि उहे कामयाबु थींदा। इहा छो? यौम ला यंफ़उ ज़ालिमीन माअज़रतहुम, क़यामत ॾींहं में उथंदा उहे ज़ालिम, उते ॾाढो माज़रत कंदा, असांखे ग़लती थी वई, असांखे ॻाल्हि में सम्झ में न आई, असां ईअं कोन कयूं आहे, पर असांखे ख़बर कान्हे, असांखे चङी तरह वज़ाहत करे न ॿुधाइनि। इहे सभु माज़रत उते काफ़िर ऐं जेके ज़ालिम हूंदा उहे कंदा आहिनि। माअज़रतहुम, अल्लाह साईं चए थो यौम ला यंफ़उ ज़ालिमीन माअज़रतहुम, उते उन्हनि जी माज़रत क़बूल न थींदी। वलहुमुल लाअना, उन्हनि ते लानत आहे। वलहुम सूउद दार, ऐं उन्हनि जे लाइ पछाड़ी ॾाढी किनी हूंदी। इहा सूरत गाफ़िर 51-52 ताईं। त हिते असांखे ख़बर पए थी त जेके कामयाबी आहे उन्हनि जेके शर्त आहिनि, इंसान पोइ कामयाबु थींदो। ऐं कामयाबु इहो त सिर्फ़ु इंसान बि न सोचे त असीं कामयाबु जंग में सिर्फ़ु थींदासीं, हर शइ में कामयाबु, पंहिंजी ज़िंदगी खां वठी, पंहिंजे घर हलाइण जे खां वठी, पंहिंजे अहल औलाद खे तरबियत ॾियण खां वठी, पंहिंजे रोज़ीअ में, पंहिंजे ज़िंदगी में, पंहिंजे तबलीग में, इहे सभिनी में इहा हिकिड़ी कामयाबी अलाह जे तरफ़ां आहे। तंहिंजे करे असांजो अॼु ॻाल्हाइण जेको आहे असबाब नसर, सही जेके का सबब आहिनि कामयाबी जा, उहे असीं ज़ाहिर कयूं था। त ॾिसो न त इन में असीं आयतूं जेके पढ़ियूं था, जेके बि इंसान पंहिंजो दीन खे पहिरियों क़ाइमु कंदो त पोइ अल्लाह साईं उन्हनि खे छो जो मोमिननि जी नसर, अल्लाह साईं चए थो नंसुरु वल्लज़ीना आमनू फिल हयाति दुनिया। त हिते त उलमा चवंदा त इंसान जे पंहिंजे दीन सां क़ाबू हूंदो, पंहिंजे अल्लाह सां हुनजो रस्तो सही हूंदो त अल्लाह साईं हुनखे कामयाबु कंदो। पर जेतिरो परे थींदो त अल्लाह साईं हुनखे एतिरो ॾुखियाई ऐं तकलीफ़ ॾींदो। जीअं अल्लाह ताला ॿी आयत में चए थो हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़, चए थो अल्लाह साईं मूं मोकिलियो आहे रसूल खे हिदायत सां, व दीनिल हक़, हक़ जो दीन, लियुज़हिरहु अला दीन कुल्लिह, ॿिया दीन जेके आहिनि सभु ख़तमु हिन दीन खे अचण खां पोइ। वलो करिहल मुशरिकून, सूरत तौबा में। त इन खां पोइ इहो अल्लाह ताला चए थो त ॿिया सभई जेके मुशरिक आहिनि उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ हीउ दीन आयो। अल्लाह जो नसरत कॾहिं ईंदी जेॾीमहिल असां उन जे सभु सबब असीं पूरा कंदासीं। जे असां अधु सबब कंदासीं पूरा या कुझु सबब कंदासीं त असां एतिरी तकलीफ़ में ईंदासीं। छो जो अल्लाह ताला असांखे चए थो, इहा सभु क़ुरान में असांखे अल्लाह ताला आयतुनि में चए थो वला तहिनू वला तहज़नू, त तव्हां, अल्लाह साईं हिते चए थो तव्हां मतां परेशान थियो, वला तहज़नू, ऐं मतां तव्हांखे ॾुख थिए, व अंतुमुल अअलौन, तव्हां ई मथे हूंदो, तव्हां ई बुलंद थींदो। इन कुंतुम मुमिनीन, जे तव्हां मोमिन आहियो। ॾिसो न हिते बि शर्त आई त मोमिन हूंदो त पोइ तव्हांखे इहा बुलंद थींदी ऐं तव्हांखे कामयाबी थींदी। अॻिते चए थो इन यमसस्कुम क़रहुन फ़क़द मस्सल क़ौम क़रहुम मिस्लुहु, अल्लाह साईं चए थो जे तव्हांखे तकलीफ़ आई त तव्हां जे अॻियां जेके दुश्मन उन्हनि खे बि तकलीफ़ उन खां वधीक। व तिलकल अय्याम नुदाविलुहा बैन अन्नास, माण्हुनि जो इहा हालत हूंदी आहे, केॾीमहिल के हेठि के मथे। इहा सूरत आल इमरान 139 आयत आहे। त वरी अॻिते चए थो अल्लाह साईं वला तहिनू फ़ी इब्तिग़ाइल क़ौम,
إن تكونوا تألمون فإنهم يألمون كما تألمون. अल्लाह से चए थो वला तहनु फी इब्तिग़ाअल मता तव्हां यानी परेशान थिया ऐं हटो पोइ हिते अॻिते थियो ऐं कोशिशि कयो त तव्हां उन्हनि जे पोयां लॻो तकूनु तअलमून जे तव्हांखे तकलीफ़ूं आहिनि तव्हांखे सूर आहिनि फ़इन्नहुम यअलमून हुननि खे बि तकलीफ़ूं आहिनि हुननि खे बि सूर आहिनि कमा तअलमून ऐं जीअं तव्हांखे सूर उन्हनि खे बि सूर आहिनि व तरजून मिन अल्लाह मा ला यरजून पर तव्हांजी उमेद अल्लाह में वॾी आहे ऐं हू उन्हनि वटि इहा उमेद कान्हे वकान अल्लाहु अलीमन हकीम अल्लाह अलीम हकीम हिकमत वारो आहे इहा सूरत निसा 104 आयत ऐं अॻिते ॿी आयत में चए थो फला तहिनु वतदउ इला सल्म मता तव्हां पोइते थियो ऐं बुछड़ा थियो ऐं पोइते नज़र कयो ऐं चओ त बसि हाणे असीं छॾे था ॾियूं जीअं हींअर के तबलीग कनि था बसि किथे पोइ मुशरिक हू हुननि खे मारे था वञनि ॻाल्हाइण ॿोलाइण में पोइ चवनि था यार बसि ॻाल्हि छॾियो सभु को पंहिंजे दीन ते सभु को ईअं न अल्लाह साईं चए थो वला तहिनु वतदउ इला सल्म ऐं तव्हां उन्हनि खे छॾे ॾियो न व अंतुमुल आलऊन वल्लाहु माकुम वलन यतरुकुकुम अमालकुम तव्हां बुलंदो तव्हां मथे थींदव छो जो हक़ ऐं तौहीद तव्हां सां आहे माकुम वलन यतरुकुकुम अमालकुम अल्लाह साईं तव्हांजा अमल बर्बादु न कंदो इहो ॾिसो वरी अॻिते चए थो इनमल हयात दुनिया लाइ दुनिया त सिर्फ़ु हिकिड़ो रांदि ऐं खेलण आहे इहा सूरत मोहम्मद 35 में त ॾिसो न अल्लाह साईं असांखे आयतुनि में केतिरो चए थो त हिमत कयो अॻिते थियो असां हींअर अॼुकल्ह असांखे ॾाढो ॾुख थो थिए माण्हू मदरसनि मां पढ़ी यूनिवर्सिटियुनि मां पढ़ी ऐं उहे जेके हुननि खे वॾा वॾा शहादा था मिलनि उहे टंगे था छॾनि घरनि में या ऑफिसुनि में टंगे था छॾनि त बा मां मुतखर्रिज हा फलाणे मदरसे मां ऐं हुनजो पंहिंजे घर खां वठी न ॻोठ में न किथे मजलिस में को बि असरु कोन्हे न कंहिंखे नसीहत थो करे न पंहिंजे पाण खे थो ठाहे न पंहिंजे माइटनि खे नसीहत थो करे न हुननि खे इल्मु थो सेखारे न को मस्जिद जी इमामत ख़ताबत थो पकिड़े न कंहिं ॿारनि खे थो पढ़ाए पर तूं एतिरो इल्मु छो सिखी आहे बाक़ी त डॉक्टर थी आहे चए इंसान जे वेही रहंदो पंहिंजो पाण बि इलाजु न कंदो पंहिंजे घर वारनि जो बि कंदो त पोइ माण्हू उनखे थुकूं हणंदा न ज़रूरु त जेको न इल्मु क़ाल अल्लाह क़ाल रसूल सिखी ऐं कहिड़ो बि कमु कोन था कनि त पोइ उन्हनि जो फ़ाइदो कहिड़ो उहो अल्लाह जे हुजत जेके आहिनि पंहिंजे पाण जे मथां रखनि था त क़यामत ॾींहुं अल्लाह साईं हुननि खे ज़बरदस्तु वठंदो छो जो इल्मु पढ़ियो ऐं तव्हां उनजो सदको न कढियो उनजी ज़कात न कढियो तव्हां उहो अॻिते न कयो जो नबी करीम चए थो बल्लिगू अन्नी वलो आया हिकिड़ी हदीस बि तव्हांखे हिकिड़ी आयत अचे त तव्हांखे पहुचाइणी आहे अॻिते त उहा तो त एतिरो इल्मु पढ़ी 4 साल 5 साल वरी तो उहो कुझु बि कोन थो करे जीअं अल्लाह साईं असांखे वरी ॿी जॻह ते थो वअइदू लहुम मस्तताअतुम मिन क़ुव्वा अल-अंफ़ाल में चए थो तव्हां तयारु रहो दुश्मननि जे लाइ सदाई ऐं तव्हांजी ट्रेनिंग हुजे तव्हांखे हथियार हुजे इहा आहे हिकिड़ो इंसान खे हिकिड़े अल्लाह जे तरफ़ां त तव्हां मतां चुपड़ी करे घर में वेही रहो ऐं अल्लाह साईं असांखे पाण ई कामयाबु कंदो न ज़रूरी सबबु करणा आहिनि अल्लाह साईं ॿी जॻह ते चए थो अल्लाह साईं उनखे कामयाबु कंदो जेको अल्लाह खे बुलंद कंदो अल्लाह जे नाले खे बुलंद कंदो अल्लाह जे तौहीद खे बुलंद कंदो त पोइ अल्लाह साईं उनखे बि बुलंद कंदो उनखे बि कामयाबु कंदो इन अल्लाह क़वियुन अज़ीज़ अल्लाह साईं त ताक़त वारो अज़ीज़ आहे अल्लज़ीन इम्मक्कनाहुम फ़िल अर्द अक़ामुस सलात अल्लाह साईं चए थो जंहिंखे अल्लाह साईं चए थो मां उन्हनि खे कामयाबु कयो त उन्हनि जी शर्तूं कयूं आहिनि अक़ामुस सलात निमाज़ माण्हू क़ाइमु कनि माण्हुनि खे नसीहत कनि उहा आतु ज़कात ऐं ज़कात ॾियनि अमरु बिल मारूफ़ ऐं माण्हुनि खे जेके भलाइनि ते उन्हनि खे ॿुधाइनि था वनहू अनिल मुनकर ऐं बुराइनि खां झलनि था वलिल्लाहि आक़िबतुल उमूर सभु शइ अल्लाह ॾे मोटंदी सूरत हज 40 आयत इहे ॾिसो न अल्लाह साईं चए थो शर्तूं आहिनि इहे त इंसान खे जे कामयाबु हुअणु खपे त इहे शर्तूं ज़रूरु हिननि खे पूरी करणियूं आहिनि इन्हनि जे पूरी करण खां सवाइ हिननि जो कुझु कोन थींदो छो जो अल्लाह साईं चए थो त निमाज़ क़ाइमु कनि आमिर बिल मारूफ़ कनि जेके भलायूं आहिनि उन्हनि ॾे माण्हू उन्हनि खे तवजो ॾियाराइनि उनखे सम्झाइनि ऐं अल्लाह साईं उन्हनि खे कामयाबु कंदो जे कहिड़नि खे जेके तौहीद माण्हुनि खे सेखारींदा माण्हुनि खे निमाज़ सेखारींदा ज़कात रोज़ो ऐं निमाज़ सेखारींदा इन अल्लाह लक़वियुन अज़ीज़ अल्लाह साईं त ताक़त वारो आहे अल्लाह साईं त उहो अज़ीज़ आहे पर अल्लाह साईं चए थो त तव्हां बि उन दर्जे ते पहुचो जो तव्हांखे मां कामयाबु कयां जे इन्हनि शइ दर्जनि खे असां अहमियत न ॾिनी ऐं पोइ हिते हटियासीं सभु को बसि पंहिंजी ॾाढ़ी रखाए या ॾाढ़ी बुकड़े वेही रहियो घर त उन्हनि खे अल्लाह साईं बुलंद कीअं कंदो हुननि खे अल्लाह साईं इहो जन्नत में दर्जा कीअं ॾींदो
छो वलिल्लाहि आक़िबतुल उमूर, अल्लाह साईं त आक़िब उन्हनि जे पोयां कर ॿिया माण्हू निकिरंदा, ॿिया माण्हू जवान निकिरंदा जेके इहो दीन सिखंदा ऐं माण्हुनि खे नसीहत बि कंदा, ऐं उहे सबब जेके आहिनि जेके अल्लाह साईं असांखे क़ुर में ॿुधाए थो इन्हनि आयतुनि में, त इहे सबब जे क़ाइमु कंदा, इहे सबब सां मुसबिब इंसान जेको चए थो मां डॉक्टर थियां त ज़रूरु पढ़ंदो न पोइ त डॉक्टर थींदो, इहे सबब आहिनि। हिकिड़ो सबब सिखंदो त पोइ अल्लाह साईं हुनखे कामयाबु थींदो। जीअं पहिरियां त हिकिड़ी आयत में अल्लाह साईं चए थो इन अल्लज़ीन इन मक्कनाहुम फिल अर्द अक़ामुस सलाह, त पहिरियां शर्त इहा जंहिंखे अल्लाह साईं कामयाबी ॾिए थो त पहिरियां निमाज़ क़ाइमु कंदो, निमाज़ पढ़ंदो न क़ाइमु कंदो, यानी क़ाइमु कंदो पंहिंजे निमाज़ जे शर्त शुरूतनि सां, वुज़ू सही हूंदो, ख़ुशू सां ख़ुदू सां हूंदो, अल्लाह जे लाइ ख़ुलूस हूंदो निमाज़ में, त उहा शर्त। ॿियो त वरी अल्लाह साईं अॻिते चए थो वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वअमिलू सालिहात, अल्लाह साईं चए थो मां वाइदो थो कयां उन्हनि खे जेको ईमान वारा ऐं उन्हनि अमल सालिह कयो, लयस्तख़लिफ़न्नहुम फिल अर्द, अल्लाह साईं चए थो मां तव्हांखे इहा ज़मीन तव्हांखे ॾींदुसि जेके तव्हां ईमान आंदो ऐं अमल सालिह भलाइयुनि जा अमल कया, ऐं तव्हांखे लयस्तख़लिफ़न्नहुम फिल अर्द, इहो ज़मीन तव्हांखे ॾींदुसि, तव्हां ई हलाईंदव, तव्हां ई जुड़ाईंदव, कम इस्तख़लफ़ल लज़ीन मिन क़ब्लिहिम, तव्हां खां अॻ में बि मोमिन हुआ, मुस्लमान हुआ, उन्हनि खे अल्लाह साईं ताक़त ॾिनी, मुल्क ॾिना, विज़ारतूं ॾिनियूं, छो जो उन्हनि इहो अमल सालिह कयो। वलियुमक्किनन्न लहुम दीनहुम, ऐं हीउ जेको दीन आहे तव्हांजो बुलंद थींदो जे तव्हां उन ते हूंदो, अल्लज़ीन अर्तज़ा लहुम वलियुबद्दिलन्नहुम मिन बअदि ख़ौफ़िहिम अमना, इहे जेके डिॼंदा अॻ में काफ़िरनि खां या मुनाफ़िक़नि खां, हाणे त हू मुंहुं मथे करे हलनि था, छो याअबुदूननी ला युशरिकून बी शैआ, छो जो हुननि शिरक न कयो, शिरक खां माण्हुनि खे बि झलियुनि ऐं पाण बि हटी आहे। इहा सूरत नूर जी 55 आयत आहे। हिन में अल्लाह ताला असांखे चए थो त जे तव्हां चाहियो था त कामयाबु थियो त पहिरियां अल्लाह जी इबादत कयो, ख़ालिस मुख़लिस, यानी इन में का बि शिरक न हुजे, न रियाकारी हुजे, न वॾाई हुजे, न का चवनि त यार माण्हू चवनि त यार फ़लाणो भलो माण्हू आहे, फ़लाणो मौलवी आहे, फ़लाणो आलिम आहे, इहे सभु रियाकारी खां माण्हू इहो बचे, त पोइ अल्लाह साईं इन इंसान खे कामयाबु ॾींदो। त इहा ईंदी पहिरियां शिदत ईंदी, पोइ अल्लाह साईं चए थो मां तव्हांखे इन खां पोइ तव्हांखे मां सुकून ॾींदुसि ऐं ज़मीन बि ॾींदुसि, ऐं तव्हांखे हर शइ चाहियो था तव्हांखे मिली वेंदी, पर तव्हां अल्लाह जी इबादत कयो, शिरक खे छॾियो, उन खां तमकीन थींदी, ज़मीन मिलंदी। इहा ज़मीन अल्लाह साईं असांखे कीअं ॾींदो, इहा बि इंशाअल्लाह ॿुधायूं था। इन में तमकीन मिलंदी, छो जो इक़ामत सलाह, असीं निमाज़ पंहिंजे शर्तुनि ते, जेके अल्लाह जी शर्तूं जेके आहिनि उन्हनि जे पूरी था कयूं। कीअं? निमाज़ पूरे टाइम ते था पढ़ूं, अच्छी तरह चङी तरह वुज़ू करे माण्हू पोइ थो अचे निमाज़ ते, ख़ुशू सां ख़ुदू सां थो अचे, रियाकारी खां न बचियलु आहे, ऐं उन में रुकू ऐं सुजूद ऐं उथणु वेहणु जेको आहे सही उन तरीक़े सां जीअं सुन्नत ते आहे, ऐं जुमो कोन थो विञाए, जमायतूं बि कोन थो विञाए, इन्हनि निमाज़ में ख़ुशू थियसि, दिलि हाज़िर आहे निमाज़ में, सुकून अल जवारिह, यानी का बि ॾिसंदे को मुंहं खे थो खने, को पेट खे थो खने, को इहो जेको आहे इन ख़ुशू कोन्हे, इन ख़ुदो कोन्हे, त इन जे करे इन खां अल्लाह साईं चए थो बचो। हर निमाज़ जो हिकिड़ो रूह हूंदो आहे, उहो छा आहे, जे उहो रूह हूंदो, ख़ुशू हूंदो निमाज़ में, जंहिंमें चई थो अल्लाहु अकबर, यानी हर शइ पोयां तूं पंहिंजे पुठी जो उछलाए छॾ, हाणे अल्लाह जे अॻियां तूं बीठो आहीं, अल्लाह तोसां ॻाल्हाए थो, तूं उन सां ॻाल्हाए थो, उन टाइम में तूं पंहिंजे नक खे कीअं साफ़ु कंदे या पेट खे खनंदे या न, छो हदीस अचे थो अम्मार बिन यासिर रज़ियल्लाहु अन्हु, त उहा हदीस अज़ीम आहे, उहो चए थो अम्मार चए थो समिअतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल इदा इन रजुल लयंसरिफ, अम्मार चए थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो के माण्हू मस्जिद मां निकिरी था वञनि, नबी जे मस्जिद मां, लयंसरिफ वमा कुतिब लहु इल्ला उशुरु सलाह, उन मस्जिद मां निकिरे थो त 10 हिसो, 100 मां 10 हिसो सिर्फ़ु निमाज़ जो सवाबु खणी वियो, सलात तुसउहा, ऐं उन खां कुझु घटि बि अञा 9% बि 100 मां के निकिरी था वञनि, थुमनुहा 8% बि खणी था वञनि के, सुबुहा 7 हिसो बि केरु निमाज़ मां खणी थो वञे, सुदसुहा 6 हिसो बि केरु खणी थो वञे निमाज़ जो सवाबु, खुमसुहा ऐं 5 हिसो बि खणी था वञनि, रुबुहा ऐं 3/4 हिसो बि खणी था वञनि, सुलुसुहा निसफ़ुहा, कंहिंखे अधु निमाज़ बि हुनजे सवाबु कोन थो थिए, छो? इहा रिवायत अबू दाऊद जी निसाई जी हदीस सही आहे। त इहे माण्हू निमाज़ में जेॾीमहिल अचनि था त निमाज़ में हुननि जी सॼी सोच दुकान ॾे आहे, ॿनी ॾे आहे,
कारोबार ॾिया घर ॾिया ॿारनि मानी खाधी अलाए छा चयो वठी अचे इहे सभु सोचूं अचे निमाज़ में थींदुसि पोइ उन निमाज़ कहिड़ी थी इन खां पोइ अलाह साईं चए थो ईत अज़का व आतु ज़कात यानी ज़कात बि ज़रूरी इंसानु पंहिंजी कढे थोरी हुजे घणी हुजे त इहा जेके ज़कात जेके अलाह जो फ़र्ज़ु आहे उहो पंहिंजो ज़रूरु इंसानु पूरो करे उहा बि ग़रीबनि खे मिसकिननि खे पहुचाइणी आहे ज़रूरु जेके मुहताज माण्हू आहिनि उन्हनि खे ॾियणो आहे ऐं जे पंहिंजा हुजनि त अञा बि भलो इन खां पोइ अलाह साईं जेको इन में आयतुनि में असांखे चए थो उहो अमरु बिल मारूफ़ अमर बिल मारूफ़ छा आहे अमर बिल मारूफ़ हर भलाइनि ॾे इंसान खे तवजो माण्हुनि खे ॿुधाइनि त भाउ हीउ भलो थिए हलो निमाज़ ते भाउ हलो रोज़ा रखो हलो हज ते हलो इंसान तबलीग कयूं हलो माण्हुनि खे नसीहत कयूं इहो अमर बिल मारूफ़ इहो इंसानु ज़रूरी करे छो जो अलाह साईं असांखे हुकुम करे थो जेको अमर बिल मारूफ़ जेको आहे असांखे नबी करीम ऐं अलाह जे हुकुम सां असांखे फ़र्ज़ु आहे असांजे मथां इहो फ़र्ज़ु कीअं थियो इहो बि असीं इंशा अल्लाह वाज़ह कंदासीं त इहो कीअं थियो असांखे छो जो केर बि इंसान खे बुराई ॾिसंदो किनो अमल ॾिसंदो ऐं तूं चुप कंदे मां बि चुप कंदुसि त पोइ उहा शइ वधंदी वेंदी ऐं ॾोह वधंदा वेंदा मुल्क में शहर में अॼुकल्ह ॾिसो था मस्जिद में माण्हू निमाज़ बि था पढ़नि दौड़ बि था कनि ऐं भरिसां होटल आहे गाना म्यूज़िक बि था हलनि ऐं मस्जिद वारनि खे सभिनि खे परेशान छो जो हिकिड़े मुले न चयो ॿिए न चयो टे न चयो त हाणे उहो घाटे ते चढ़ी हाणे होटल वारनि खे जन चवंदा त तव्हां गाना न हलायो त हू मोचड़ा खाईंदा छो जो हाणे हू ग़ालिब थी विया उन्हनि ते इन्हनि जो इहो सबबु इहा त पहिरियां माण्हू हिकिड़ो ग़लती ॾिसे नंढी ॾिसे वॾी ॾिसे जल्दी उनखे कोशिशि करे त भाई हीउ ग़लति आहे कमु हीउ फ़ाइदे वारो न आहे हिकिड़े ॿिनि खे टिनि खे 10 माण्हू चवंदा 20 चवंदा नेठि उहो माण्हू सम्झी वेंदो त भाई हीअ शइ ग़लति आहे ऐं अलाह ताला अॻिते चए थो वना हू अनिल मुनकर ऐं जेकी बुराई आहे हर बुराइनि खां माण्हू झले जीअं असीं चयो त ज़रूरी तूं झलींदे माण्हू बुराइनि खां त मां बि झलींदुसि ॿियो बि झलींदो आख़िरी हुन माण्हू खे शर्म थींदो यार मां बि मुस्लमान आहियां मां बि कलमो पढ़ियो आहे मां बि नबी करीम जो उम्मती आहियां मां इहो कीअं थो कयां पर जे न सभु को चुप कंदो त पोइ उहे ग़ालिब थी वेंदा हू घाटे ते चढ़ी वेंदा पोइ उन्हनि खे कुझु न करे सघंदासीं पर असांजे अॼुकल्ह ॾिसो न जेके दरगाहूं क़बरूं उते जेके थोरा शिरक थींदा विया क़बर खे वॾो कंदा विया पोइ आस्ते पको करे विया पोइ उनखे वरी तख़्ती हयनि त फिलाणो आहे ऐं पोइ उनजी तारीफ़ लिखनि सभु को ॾिसे पियो तूं चुप कयो मूं चुप कयो आस्ते हुन ते पिड़ पिया पोइ हुनजो वरी कुबा ठहिया दरगाहूं ठहियूं हाणे हुननि खे ड्राए सघंदासीं कुझु कोन करे सघंदासीं छो अमर मारूफ़ न आहे असीं पहिरियों कोन वञूं अनिल मुनकर कोन इहो असीं अलाह जो हुकुम जेको असांखे आहे उन ते असीं अमल न कयो त तंहिंजे करे हाणे इहो कमु ॾुखियो थी वियो माण्हुनि जी दिलनि में इहो शिरक वेही वियो शैतान हुननि जे दिलि में आखेरा ठाहे वेठो आहे त अलाह साईं हिते क़ुर में ॿी जॻह चए थो वल तकुम मिनकुम उम्मत यदऊन इलल ख़ैर तव्हां मां टोला हुजनि जेके माण्हुनि खे भलाइनि ॾे ॿुधाइनि वया अमरून बिल मारूफ़ ऐं भलाइनि ॾे माण्हुनि खे तवजो ॾियनि इनहून अनिल मुनकर ऐं जेके हर बुराइनि खां माण्हुनि खे झलनि उलाइक हुमुल मुफ़्लिहून बचण वारा उहे आहिनि वला तकूनू कल्लज़ीना तफ़र्रक़ू जे उन्हनि मां गुनाह जो जेको सभु कुझु यार मुंहिंजो छा वञे मां अजाए पंहिंजे हिननि सां छो मोह ॾियां मुंहिंजो छा वञे पाण ॿिया चवंदा आहिनि वख़्तलफ़ू मिन बअदि मा जाअतहुमुल बय्यिनात ऐं हुन चयो यार इन शइ में ख़िलाफ़ आहे उलमान जो ख़िलाफ़ आहे गाननि में जा हिन शइ में तूं वरी छो थो हिन विच में हाणे तूं को आलिम आहीं तोखे को इल्मु आहे उलाइक लहुम अज़ाबुन अज़ीम अलाह साईं चए थो अज़ाब वॾो उन्हनि जे लाइ छो कम खे नंढनि खे कमनि खे छॾे हाणे वॾा थी विया हाणे त पोइ उहे उन्हनि मां फ़िरका ठही विया के शिया के बरेलवी के देवबंदी छो इल्मु मुंतशिर न थियो माण्हुनि नसीहत न कई जेके आलिम चुपड़ी करे घरनि में वेही रहिया या मस्जिद वसाए वेही रहिया त अलाह साईं चए थो कुंतुम ख़ैरु उम्मत उख़रिजत लिन्नास तव्हां भली उम्मत हो छो तअमरून शर्त उन तअमरून मारूफ़ तनहून अनिल मुनकर तव्हां उहा उम्मत भली छाजे लाइ हो जेॾीमहिल तव्हां भलाइनि ॾे तव्हां तवजो कराईंदा हो माण्हुनि खे ॿुधाईंदा हो व तनहून अनिल मुनकर व तुमिनून बिल्लाह अलाह ते ईमान आणींदा हो पर माण्हुनि खे बि हिदायतूं बि कंदा हो ईअं न चुप करे न वेहंदा हो पोइ अलाह ताला ॾिसणो क़ुर में असांखे चए थो लुइनल्लज़ीना कफ़रू ॾिसो न आयतूं इहा केॾियूं अज़ीम आयतूं आहिनि अलाह साईं चए थो लानत आहे उन्हनि ते अल्लज़ीना कफ़रू जेके काफ़िर थी विया मिन बनी इसराईल छा में काफ़िर थी विया जे अलाह साईं चए थो लुइनल्लज़ीना कफ़रू मिन बनी इसराईल अला लिसानी दाऊद अलैहिस्सलाम जेको नबी हो उन लानत आहिनि अला लिसानी दाऊद व ईसा इब्न मरियम उन बि उन्हनि ते लानत आई छाजे लाइ छा कयनि कहिड़ो ॾोह कयनि ज़ालिक बिमा असौ उहो छो जो ॾोह कंदा हुआ वकानू यातदून ऐं ज़ुल्म कंदा हुआ पोइ
कानू ला यतनाहून अन मुनकरिन फ़अलूह, हुननि में के माण्हू चङा बि हुआ पर उहा हुननि खे कोन झलींदा, न हुननि खे चवंदा पाण भला हूंदा, पर हुननि सां खाईंदा पीअंदा उथंदा, मिटी माइटियूं हुन यार हिननि खे कीअं नसीहत कयूं, पोइ फिटी वेंदासीं, परे वञी पवंदासीं। त पर अलाह साईं चए थो उन्हनि ते बि लानत शामिल आहे। छो मिनकुम फ़अलूह लबिअस मा कानू यफ़अलून, जेको हीअ अमल कंदा हुआ त हुननि ते चुप रुगो थिया त अलाह ताला लानत उन्हनि ते बि आणे छॾी। इहा सूरत अल माइदा में 78 आयत। ॾिसो न, इहा हिकिड़ा सबब इंसान जे छॾे ॾिना। त अॼुकल्ह असां ॾिसूं था त मौलवी आलिम थी था अचनि, यूनिवर्सिटियूं पढ़ी था अचनि ऐं ठुप हुननि जो को ॻोठ में, पंहिंजे कॉलोनी में, पंहिंजे शहर में, पंहिंजे महले में को बि हुननि जो सबबु या कोन्हे त पोइ नसीहत कनि माण्हुनि खे त भाई हीअ ग़लति आहे, हीअ सही आहे। या अॼु तकरीर ॿुधो, जलसो ॿुधो, या ॿारनि खे मदरसे में दाख़िल कयो, या ॿारनि खे क़ुर जो हिफ़्ज़ करायो, या निमाज़ ते छो कोन था अचो, इहे सभु नसीहतूं हू सभु को चए थो यार मुंहिंजो छा वञे, अॼु मां पाड़े वारनि सां फिटायां। न, फ़र्ज़ु आहे अलाह जे तरफ़ां असां ते, जीअं न त असां ते लानत सभिनि ते लहंदी। त अलाह ताईं चए थो वाद, ॿी जॻह ते चए थो वअदल्लाह ला युख़्लिफ़ुल्लाहु वअदह, अलाह साईं पंहिंजो वाइदो पूरो करण वारो आहे ऐं पूरो कंदो। वलाकिन अक्सर अन्नास ला यअलमून, माण्हुनि खे ख़बर कान्हे। यअलमून ज़ाहिरम मिनल हयात दुनिया, दुनिया जो वॾो इल्मु अथनि, इंजीनियर आहिनि, डॉक्टर आहिनि, पायलट आहिनि, ॾिसंदे त वॾी दुनिया जो इल्मु अथनि। यअलमून ज़ाहिरम मिनल हयात दुनिया, दुनिया जो वॾो इल्मु हुननि खे आहे। वहुम अनिल आख़िरति हुम गाफ़िलून, पर आख़िरत जो को बि हुननि खे ख़बर कान्हे। न हुननि जे लिस्ट में आहे त असीं मरंदासीं, या क़ब्र में सुम्हणो आहे, या अॻिते हिसाब थींदो त असांखे छा करिणो आहे छा न आहे करिणो। इहा काश हुननि में इहा सोचे कान्हे। पर इहो कमु अॼु तुंहिंजो मुंहिंजो आहे, जो तबलीग अलाह जो दीन असीं कंदासीं, जे तौहीद सिखिया हूं, सुन्नत नबी जी सिखिया हूं, क़ुर पढ़ियो अथऊं, क़ुर जी माना सम्झो अथऊं, त हाणे असांखे चुप करिणो न आहे। जे असीं चुप कंदासीं त इहा लानत असां ते बि लहंदी। तंहिंजे करे इंसानु बचे ऐं ईअं न सम्झे त मां पंहिंजो मर्ज़ी वारो आहियां। न, मर्ज़ी तुंहिंजी ख़तमु आहे। अलाह ताईं चए थो त अवलम यरौ अन अल्लाह अलज़ी ख़लक़हुम अशद्दु मिनहुम क़ुव्वह, उन्हनि खे ख़बर कान्हे त जंहिं अलाह साईं तव्हांखे पैदा कयो आहे ताक़त उनखे आहे। वकानू बिआयातिना यजहदून, ऐं पंहिंजी आयतूं जेके आहिनि ॾिसनि था त इहे अलाह जो मौजिज़ा जेके आहिनि हिन दुनिया में, उन ॾे छो नथा ॾिसनि। फ़अरसलना अलैहिम रिहन सरसरन, अलाह साईं चए थो अॻियनि जेके काफ़िर उन्हनि ते ॾिसो मां केॾो अज़ाब लाथो। अय्याम फी अय्याम नहिसात लिनुज़ीक़हुम अज़ाबल ख़िज़्य फ़िल हयातिद दुनिया व अज़ाबल आख़िरति अख़ज़ा वहुम ला युनसरून। अलाह साईं चए थो उन्हनि खे बि मूं अज़ाब ॾिनो। मतां इंसान सम्झे त मूंखां परे आहे, मुंहिंजे अज़ाब खां वॾो आहे। हाणे हिकिड़ा थोरा नमूज़ ॿुधायूं। ॾिसो, फ़िरऔन मिस्र में चवंदो हो त वहादिहिल अनहारु तजरी मिन तहती, ही दरिया मुंहिंजे हुकुम सां था हलनि ऐं ही मुंहिंजे हुकुम सां था दरिया हलनि। उन्हनि खे छा थियो, अलाह से हुन दरिया जा उन समुंड में उनखे ग़रक़ कयो, उन में मरी वियो। त ॾिसो न, जेको बि मुल्क इहे जेके ताक़त आहे उन खां पोयां के मूसा ऐं उन पोयां जेके ज़ईफ़ माण्हू आहे त उन्हनि खे उहा ज़मीन मिली ऐं उहो बचाए उन्हनि संभाली। क़ुरैश मके जा काफ़िर उहे छा चवंदा हुआ त असां जेतिरो केरु आहे ताक़त जहिड़ो। ऐं जेॾीमहिल हुननि खे ख़बर पई बदर लड़ाई में त नबी करीम खां उहो काफ़िलो जंहिंजे बचाइण वञनि पिया हटी वियो, बची वियो, त हुननि चयो न बदर ते वेंदासीं ऐं उते असीं वञी छा कंदासीं, उठ कुहंदासीं ऐं उते नाच राग थींदा ऐं शराब पीअंदासीं ऐं ॻाइणा घुराईंदासीं। भली माण्हू ॿुधनि त असांजी बि हिकिड़ी वॾी हेबत आहे, असांजी बि हिकिड़ी ताक़त आहे ऐं वरी सॼी ऐं सदाईं पिया असां खां डिॼंदा। त छा थियो, हिननि जो इहा सोच हुई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं थोरा साहब उन सां गॾु हा 314 माण्हू, उहे हिननि खे 1000 माण्हू खे मारे ऐं उन्हनि जे लाशनि खे टंगुनि मां वठी गहली सुकनि खूहनि में उन्हनि खे उछलाए छॾनि। त इहे क़यामत ताईं इहा इबरत आहे इंसान खे, त इंसान कॾहिं बि इहे न सम्झे त जेके थोरा घणनि खे छा कंदा, या ज़ईफ़ ताक़त वारा जेके उन्हनि जॻह छा कंदा। न, ताक़त जेकी आहे अलाह जे तरफ़ां आहे। सुन्नत अल्लाह लती क़द ख़लत मिन क़ब्ल वलन तजिद लिसुन्नतिल्लाहि तब्दीला, अलाह जी सुन्नत आहे हिकिड़ी। जेके कमज़ोर हूंदा, जे हक़ ऐं तौहीद ते हूंदा त कामयाबु थींदा। जंहिंखे सुन्नत जी ख़बर पई त उनखे सुन्नत ते हलणो पवंदो, जंहिंखे क़ुर जी आयत ख़बर पई त उनखे उन ते अमल करिणो पवंदो। असांखे तबलीग करणी पवंदी ऐं जे ख़ामोश वेहंदासीं त अलाह से असांखे अज़ाब ॾींदो क़यामत ॾींहुं। तव्हांखे इहा रिसालत नबी करीम पहुचाए वियो त बल्लिगू अन्नी वलो आया, हिकिड़ी आयत जी बि ख़बर हुजे त तव्हां ख़ामोश न वेहो।
तोखे दिलि में ख़बर आहे तौहीद छा आहे, शिरक छा आहे, सुन्नत छा आहे, ऐं तूं उनखे छॾे ॾींदे यार ही वॾेरा आहिनि, ही ताक़त वारा आहिनि, असीं ज़ईफ़ क़ौम आहियूं, तूं चुप कंदे न, मिठड़े ॻाल्हाइण सां कुर्ब सां हुननि खे नसीहत कंदो कर। हुननि सां असीं तोखे कोन था चऊं ॾंडो खणी वञी मथां हींअर बीह, त अलाह से क़ुर में चए थो त हिकमत सां माण्हुनि खे सेखारियो ऐं तबलीग कयो त सम्झनि। ऐं नबी करीम खे बि हुकुम कयो अथसि त जे तबलीग करणी थिए त हिकमत सां करणी आहे। छो माण्हू जंहिंखे ॾाढाई सां सेखारींदे कॾहिं कोन सिखंदो। जे केॾो बि भलो तूं कंहिंखे चवंदे अॼु ॾींहुं हा त आहे बि ॾींहुं, पर हू चवंदो तुंहिंजो छा वञे, अॼु राति असां न मञींदासीं तोखे, न तुंहिंजी ॿुधंदासीं। पर जे कुर्ब मोहबत में हुनखे सम्झाईंदे त जे राति जो बि हूंदी त तूं चवंदुसि अॼु हींअर ॾींहुं हा, त चवंदो भाउ जीअं तूं चईं थो तो हाज़िर। छो इहा हिकिड़ी ज़बान जी हिकिड़ी ताक़त आहे, ज़बान जी ऐं ख़ुलूस नियत, दिलि जी हिकिड़ी ख़ुलूस नियत जंहिंमहिल हूंदी त हर अमल ॾुखियो जेको जबलनि जहिड़ो हूंदो उहो बि सवलो थी वेंदो। पर जे ख़ुलूस नियत दिलि में न आहे त पोइ उहो सवलो अमल बि जबलनि वांगुरु वॾो थी वेंदो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ जे हक़ ॾेखारे, तौहीद सेखारे ऐं नबी जी सुन्नत सेखारे ऐं क़ुर खे वेझो करे सम्झाए त असीं उन ते अमल कयूं। हादा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।